अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। 19 जनवरी 2022 जो सिजु बुरियो जेको असांजे लाइ वॾो हौलनाक ॾींहुं हो, असांजे लाइ क़यामत खणी करे गुज़रियो। जंहिंजी तफ़सील असल हीअ आहे, 18 जनवरी ते ॻोठ मोहम्मद मुरीद जाफ़री में जलसो रखियलु हो, जंहिंजे अंदरि हज़रत मौलाना नूर मोहम्मद लौलवी साहिब जो बि नालो हो। ख़िताब करणो हो साईं खे। मां हज़रत मौलाना नूर मोहम्मद लौलवी साहिब सां मुलाक़ात जे लाइ होॾे वियसि। जुमे जे लाइ साईं खां टाइम वठिणो हो। तक़रीर खां बाद में हज़रत मौलाना नूर मोहम्मद लौलवी साहिब सां तफ़सीली गुफ़्तगू बि थी। साईं जन शफ़क़त बि फ़रमाई। 1 फ़रवरी 2022 ते जुमे जो साईं टाइम बि ॾिनो। साईं जे टाइम वठण खां बाद में मां घर वापसि आयुसि। रस्ते में तबियत थोरी नासाज़ बि थी, बुख़ार वग़ैरह महसूसु थिए पियो त अची रहियो आहे। मथे में मामूली थोरो शरीर दर्द बि हो। मां घर पहुतुसि। मुंहिंजी वालिदा सगोरी बीमार हुई, जंहिंखे बि बुख़ार ऐं ज़ुकाम ऐं मथे में शरीर दर्द हो। मुंहिंजे लाहिण खां बाद में मूंखे सॾु कयईं, पुट अच मूंखे ज़ोर ॾे, मूंखे तकलीफ़ आहे। मां अमड़ जी ख़िदमत कई, मथे खे ऐं पेरनि खे ज़ोर ॾिनो। कुझु वक़्त खां बाद में 10-15 मिंटनि खां बाद में मां अमड़ खां इजाज़त घुरी। अमड़ मुंहिंजी तबियत बि ख़राबु आहे, बुख़ार निकिरी रहियो आहे ऐं शदीद मथे में दर्द बि आहे। अमड़ मुंहिंजी तकलीफ़ खे वधीक सम्झो, पंहिंजी तकलीफ़ खां मूंखे इजाज़त ॾिनई। मां वञी बिस्तर ते आरामी थियुसि। 18 जनवरी जो ॾींहुं गुज़री वियो। 19 जनवरी ते मां पंहिंजो इलाजु करायो ऐं अमड़ बि कंदकोट रवानी थी इलाज जे लाइ। शाम जो 19 जनवरी ते अमड़ सां हालवाल थियो, वीडियो कॉल ते तफ़सीली गुफ़्तगू बि थियो। अमड़ जी ज़ियारत बि थी। अमड़ हिकु पासे ते सुतल हुई। मां अमड़ खां पंहिंजी तबियत जो हाल वाल पुछा कयो। अमड़ मूंखां बि पंहिंजी तबियत जो हाल वाल वरितो। अमड़ खां पुछा कई त अमड़ तव्हां घर कॾहिं ईंदव? अमड़ चयो त बचा पुट मां सुभाणे ईंदुसि, इनशाअल्लाह मुंहिंजी तबियत हाणे ठीकु आहे, मां सुभाणे घर ईंदुसि। 19 जनवरी जो ॾींहुं सिजु ग़ुरूब थियो। 20 जनवरी जी शाम हुई। मग़रिब खां बाद जो टाइम हो। मां घर वापसि अची चुको हुउसि, पंहिंजे बिस्तर ते आरामी हुउसि। मूंखे हिकिड़े शख़्स अची करे दांह करे ॿुधायो त तुंहिंजी अमड़ दुनिया खां इंतिकाल करे वई आहे। हालांकि यकीन कोन पियो थिए त वाक़ई मुंहिंजी अमड़ मूंखे छॾे करे हली वई आहे। मां दुनिया जे अंदरि यतीम थी चुको आहियां। मुंहिंजे माउ जो सहारो मूंखां खसिजी चुको आहे। मुंहिंजे जन्नत जो दरवाज़ो हमेशह जे लाइ बंदि थी वियो आहे। अमड़ जी ज़ियारत खां हमेशह जे लाइ महरूम थी वेंदासीं। विछोड़ो करे पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक़ सां वञी करे मिली आहे। बिल्कुलु इहो तसव्वुर बि कोन हो, यकीन बि इहो कोन हो। बहरहाल अल्लाह ताला जे इन फ़ैसिले खे मञिणो पियो। 20 जनवरी 2022 ते मुंहिंजी अमड़ इन जान खां फ़ानी करे पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक़ सां मिली, पंहिंजे रब सां वञी करे मिली। ऐं भलारी राति हुई, जुमे जी राति हुई। अमड़ अटैक ऐं बीमारी ऐं साके जे करे इंतिकाल करे वई। असां पंहिंजे रब जी रज़ा ते राज़ी आहियूं। वला नक़ूलु इल्ला मा यर्ज़ा रब्बुना अल्लाहु। असां कुझु नथा चऊं, असां पंहिंजे रब जे रज़ा ते राज़ी आहियूं। हालांकि असांजी दिलि ॾुखायल आहे, ग़मगीन आहे। इहो सिजु 19 जनवरी जो असांजे लाइ ॾुखियाई खणी करे उभरियो। अल्लाह ताला मुंहिंजी अमड़ सां गॾु जंहिंजी बि माइरूं फ़ौत थी वियूं आहिनि, जेके बि मरहूमीन आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फ़रमाए। अल्लाह ताला उन्हनि जे दराजात खे बुलंद फ़रमाए। अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्रुनि खे वसी फ़रमाए। अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्रुनि खे नूर सां मुनव्वर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन।